जी त नाज़रीन अव्हांखे ॿुधाईंदो हलां त कराचीअ में हिकु ॿियो रूट इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। नए रूट ते इलेक्ट्रिक बस सर्विस अॼु खां शुरू थींदी। तफ़सीलनि मूजिबि शर्जील मेमण ऐलान कयो आहे त कराचीअ जे शहरनि जे लाइ हिकु नओं रूट इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू कई पई वञे। रूट चेक पोस्ट 5 खां शुरू थींदी, मिलेनियम ताईं वेंदी। वज़ीर ट्रांसपोर्ट सिंध ॿुधायो आहे त नए रूट ते इलेक्ट्रिक बस सर्विस अॼु खां शुरू कई पई वञे। कराचीअ में नओं रूट 18 किलोमीटर डिघो हूंदो। शर्जील मेमण जो उहो बि चवणु आहे त पंहिंजे टूट में उहो बि चवणु आहे त रूट चेक पोस्ट 5 खां शुरू थींदो। बस सफ़ूरा चौरंगी, मौसमियात, कामरान चौरंगी, परफ्यूम चौक खां थींदी मिलेनियम स्टॉप ताईं वेंदी। कराची जे शहरनि जी सहूलियत जे लाइ इलेक्ट्रिक बस मिलेनियम स्टॉप खां थींदी डालमिया खां थींदी एम ए जनार रोड ते वेंदी। रिपोर्ट राहिब गाहो, इबरत न्यूज़, कराची।